मञा थो भुट्टो साहब एक लीडर हो, मोहतरमा वट विजन हो, भुट्टे साहब वट विजन हो, पर माफ कजो अॼु जी पीपल्स पार्टी भुट्टे साहब जी पार्टी कोन्हे, अॼु जी पीपल्स पार्टी बेनज़ीर साहिबा जी पीपल्स पार्टी कोन्हे, अॼु जी पीपल्स पार्टी चोरन लुटन लुटेरन जी पीपल्स पार्टी आहे, अॼु जी पीपल्स पार्टी थाड़ेरन जी पीपल्स पार्टी आहे। नवंदेरे हाउस से मोहतरमा ब दफ़ा वज़ीर आज़म रही, तवज्जो खपे, मां गुफ्तगू खत्म थो कयां, ब दफ़ा मोहतरमा वज़ीर आज़म रही, मोहतरमा के जरूरत महसूस न थी त मां नवंदेरे हाउस के दीवार ॾियारियां, चार दीवारी लॻायां, हाउस ओपन हो, सभिनी जे लाइ खुलियल हो, लेकिन ज़रदारी साहब नवंदेरे हाउस के जेका भित ॾियारी आहे, ख़ाली उन भित ते 22 करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि, खाली भित ते। कड़ी खुदा बख्श भुट्टे जे टफ टाइल ते ग्राउंड में जेका लगाई वई आहे 21 करोड़ टफ टाइल ते खर्च थिया आहिनि, लेकिन इने 200 जे अंदर 86 स्कूल अॼु बि अहिड़ा आहिनि जिन स्कूलनि खे चार दीवारी कोन्हे, बग़ैर भित जे उन्हनि स्कूलनि में तालीम ॾिनी थी वञे। 169 स्कूल 169 स्कूल अॼु बि हिन इने 169 में हिन इने 200 में 169 स्कूल अॼु बि बिजलीअ जे हिन जदीद दौर में सहूलत खां महरूम आहिनि, बिजली कोन्हे 169 स्कूलनि में। हे लारकाणे जे स्कूलनि जो तालीमी रेशो ऐं उन्हनि जूं हे तबाहकारियूं आहिनि, ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, शर्म अचणु घुरिजे जो लारकाणे जे इने 200 में जेको मौज़म साहब जो हल्को ऐं मुंहिंजो हल्को जो बि है 136 स्कूलनि में बाथरूम कोन्हे। सुबुह जो 8 खां शाम जो 2 बजे ताईं 3 बजे ताईं, जेकॾहिं डबल शिफ्ट हले त 5-6 बजे ताईं जेका ॿार ऐं उस्ताद अचनि उन्हनि खे वाशरूम जी सहूलत कोन्हे। इंशाअल्लाह मां अॼु वाइदो थो कयां, जेकॾहिं असांखे मौक़ो मिलियो एलिमेंट्री स्कूल बि वधाईंदासीं, हायर सेकेंडरी स्कूल बि वधाईंदासीं, मिडिल स्कूल बि वधाइण जी कोशिश कंदासीं, लेकिन इहो अॼु तव्हां सां वाइदो थो कयां, पाणीअ जी सहूलत ऐं वाशरूमनि जी सहूलत। वोट अञा परे आहिनि, ख़बर नाहे वोटनि जो मामिलो अञा कॾहिं हलंदो। मां अॼु जुनेद डहर सां इहो वाइदो थो कयां, फिगर मूंखे ॾियो, सभ खां पहिरियां मां सिंध हुकूमत ख़ासि तौर ते सेक्रेटरी एजुकेशन सां हिन मामले ते मीटिंग कंदुसि, गवर्नर सां मीटिंग कंदुसि, तव्हां 2 माण्हू ॾियो, 2 माण्हू मूंसां गॾु हूंदा, मसइलो हल कराइण जी कोशिश कंदुसि। जेकॾहिं हुकूमत का मसइलो हल न थियो त अॼु जे हिन गैदरिंग में मां वाइदो थो कयां त 136 मां 50% स्कूल, अध स्कूलनि जे वाशरूमनि जे कम जे आगाज़ जो अॼु खां मां ऐलान थो कयां। अमली तौर ते मां वटि कोई सरकारी फंड कोन्हे, झोली खणी ये मुंहिंजे भाउ चयो त ग़रीबनि यतीमनि खे दीनी दुनवी तालीम ॾियण जे लाइ महिनत करे सघां थो त लारकाणे जे स्कूलनि में पढ़ंदड़ ग़रीबनि जा बच्चा मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ आहिनि, मुंहिंजे मुस्तक़बिल जा महिमार आहिनि। असां चाहियूं था जंहिं स्कूल में गवर्नर जो पुटु पढ़े उन स्कूल में ग़रीब जो पुटु पढ़े, जंहिं अस्पताल में वज़ीर आज़म जे पुट जो इलाज थिए उन अस्पताल में ग़रीब जे पुट जो इलाज थिए। तव्हां जर्मनी जा मिसाल ॾिना, तव्हां जापान जा मिसाल ॾिना, तव्हां अमेरिका जा मिसाल ॾिना, जेकॾहिं हीअ क़ौम उथी पए, हीअ क़ौम सजाग थी पए त हे पाकिस्तान, हे सिंध बि जर्मनी, अमेरिका ऐं जापान वांगुरु तरक़ी याफ़्ता मुल्क थी सघे थो। शर्त इहो आहे त हीअ क़ौम उथे, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थधी हीर खां ओथर खां तिखी आहे, वहमनि जे मुक़ामनि में सुती पई आहे, मगर जे हीअ क़ौम उथी पई त पोइ मसर खां तिखी आहे। मरंदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं, मरंदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं, सीननि खे सितमगर असीं फौलाद कंदासीं, वरसे में छॾींदासूं न पोयन न ग़ुलामी, इन कोड़ में कमज़ोर न औलाद कंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, वमा अलैना इल्लल बलाग।